नाज़रीन, शिकारपुर में एसओपीज़ ते अमल दरामद न थियण बराबर आहे। अक्सर मार्केटन में रश नज़र अचे थी। बे तरफ़ दुकानदारन पारां बि लॉकडाउन सबब कारोबार मुतासिर थियण जूं दाहूं कयूं पियूं वञनि। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे मंठार संजराणी जी हीअ रिपोर्ट। शिकारपुर इंतजामिया सॼे ज़िले अंदर एसओपीज़ ते अमल दरामद कराइण में मुकमल तौर नाकाम वई आहे। जीअं ईद जा ॾींहं वेझो ईंदा वञनि था त हितां जे माण्हुनि जथनि जी सूरत में बाज़ार जो रुख़ अख़्तियार करे वरितो आहे। उन हवाले सां अचो त हितां जे आम माण्हू समाजी अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू एसओपीज़ ते अमल न थियण जे हवाले सां छा था चवनि। सर, माण्हू त एहतियात बिल्कुलु नथा कनि। माण्हुनि जे लाइ हे कोरोना वायरस का बि अहिड़ी शइ न आहे और गवर्नमेंट खे खपे त उनखे थोरो एहतियात कराए। जेके माण्हू बाज़ार में अचनि था उनखे बाज़ार में अचण खां पहिरियों रोके उनखे मास्क पाराए पोइ बाज़ार में अचण ॾे। सम्झनि, इहो सबब आहे माण्हू जेके पाण इस्तेमालु नथा कनि। माण्हू खे पाण एहतियात नथो करे सघे। थिए थो कोरोना जे वायरस जे हवाले सां जेको आहे सो हिते जेके माण्हू आहिनि उहे तक़रीबन एसओपीज़ ते अमल नथा कनि। माना 100 मां 80% अमल नथा कनि। बाक़ी जेके 20% उहे मास्क पाइनि था, एसओपीज़ कनि था। ऐं कोरोना वायरस जे हवाले सां इहा तमामु गंदी बीमारी आहे। इन खां बचाव जो तरीक़ो कयो वञे त तमामु बहितर आहे। बिल्कुलु आहे ऐं कोरोना बीमारी जा तमामु घणा मुअज़िर असरात बि आहिनि। हुकूमत खे घुरिजे त हुनजी प्रॉपर जेका आहे सो मास्क वग़ैरह अवेयरनेस ॾियनि त जीअं माण्हू मास्क पाइनि ऐं वैक्सीन ते बि थोरो कंट्रोल ॾियनि त जीअं हर माण्हू खे वैक्सीन लॻल हुजे। कारोबार ते सख़्तु असरु पियल आहे। कोरोना वबा जे करे माण्हू काफ़ी घरनि खां ई नथा निकिरनि। हुकूमत जी पॉलिसियूं त खणी सुठियूं आहिनि पर सिर्फ़ु दुकानदारनि लाइ हुननि खे सख़्ती आहे त दुकानदार दुकान न। हुकूमत खे खपे त एसओपीज़ ते अमल कनि, अवाम खे मास्क पाइनि, कंट्रोल कनि। नथो थिए त बीमारी वधी वेंदी। कोरोना कारोबार ते असरु पवंदो, धंधा बंदी जा ज़ाहिर असरु पवंदो। महिरबानी करे मास्क ते कंट्रोल कनि बसि। साईं, हुकूमत खे असां इहो ऐलान था कयूं बराए महिरबानी करे जेको आहे कोरोना जेकी आहे माना हिकिड़ी ख़तरनाक बीमारी आहे। महिरबानी करे उन ते अवाम खे जेको आहे चयो वञे त अमल कयो वञे, मास्क पाइनि, वैक्सीन करनि ऐं जेको आहे त माना हुकूमत खे असां इहो अर्ज़ु कयूं था बराए महिरबानी असांजे अवाम जे लाइ को माना अहिड़ो तरीक़ो सुठो सोचियो वञे। लामाला माना असांजे माण्हू खे कुझु शौर कोन्हे को, ॿियो बीमारी जो ख़ौफ़ न आहे। बीमारी जो ख़ौफ़ न हुजण जे करे असर थियनि था पिया त माण्हू लामाला हुनखे केयर घटि थो करे पियो। छो त माण्हू अञा ताईं हिन ॻाल्हि खे क़बूल ज़हनी तौर ते तयारु कोन्हे को। ॿियो इंतिज़ामिया खे जेको तहरीक वठणु खपे उहो इंतिज़ामिया तहरीक वठे कोन थी पई। त बुनियादी तौर ते हितां जेके मुंतज़मीन आहिनि सरकारी, उन्हनि जो बुनियादी तौर ते फ़र्ज़ु बणिजे थो पियो त हिकिड़ो त माण्हू खे ॻाल्हियूं सम्झाइनि ऐं उनखां पोइ जिन जेके हिननि ऑर्डर पास कया आहिनि हुकूमती सतह ते उन्हनि खे उन ऑर्डर खे अमली शिकिल ॾियण जे लाइ हितां हिकिड़ो इफेक्टिव रोल अदा करणु खपे। अवां शिकारपुर जी आवाम जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हुननि जो चवणु हो त हिकु तरफ़ ज़िले अंदरि कोरोना मुतासिरनि जो अंग वधंदो पियो वञे त ॿिए पासे पुलिस इंतिज़ामिया एसओपी ते अमल नथी कराए। हिननि ज़िले इंतिज़ामिया खे मुतालबो कयो आहे त लॉकडाउन ऐं एसओपीज़ ते अमल करायो वञे जीअं हितां जा वधीक माण्हू कोरोना जा मुतासिर न थियनि। कैमरामैन आमिर संजाणी सां गॾु मंठार संजाणी, मेहरान टीवी, शिकारपुर।